बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मां हाज़िर आहियां। ऐं इहा दुआ केॾी न ख़ूबसूरत आहे त मालिक तूं म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे पाण सभु पंहिंजे रब जे ई सहारे जीअंदा आहियूं। ऐं जेकॾहिं किथे तमामु असांजा साथी माण्हू पंहिंजा रिश्ता मटिजी वञनि था, पर जेकॾहिं तूं गॾु आहीं त पोइ ॿेड़ा पार आहिनि। जेकॾहिं तूं गॾु आहीं त पोइ सभु ठीकु आहे ऐं सभु मुमकिन आहे। हूअं बि चयो वेंदो आहे त जेको इंसान जी ईमान आहे या इंसान जी जेका तवक्कल आहे उहा इंसान खे पंहिंजे मंज़िल ताईं ज़रूरु पहुचाईंदी आहे। नाज़रीन, हिन प्रोग्राम खे अव्हां लाइव ॾिसंदा आहियो। लाइव ही प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे। ऐं स्क्रीन ते हेठि नंबर हले पियो, तव्हां डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो। ऐं चाहींदसि त तव्हांजो फ़ोन कॉल्स अॼु पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करियां। सूमर खां वठी जुमे जे ॾिहाड़े ताईं ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु बि असां कि अव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव ॾिसी रहिया आहियो। सो यस, मां चई चुकी आहियां त हेठि नंबर हले पियो, डायल कजो ऐं प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थिजो। अॼु जो प्रोग्राम तमामु इंट्रस्टिंग आहे, प्रोग्राम तमामु सुठो आहे। अॼु जे प्रोग्राम में राग हूंदो ऐं चयो वेंदो आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। ऐं मौसीक़ी जॾहिं म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स जी ॻाल्हि कजे थी, म्यूज़िक जी ॻाल्हि कजे थी त थेरेपी बि आहे। ऐं हूअं बि जॾहिं इंसान खे थोरो रिलैक्स थियणो हूंदो आहे न त पोइ पंहिंजा जेके कमकार हूंदा आहिनि उन खां टाइम कढी तव्हां जेकॾहिं म्यूज़िक खे वक़्तु ॾियो था या कुझु पढ़ो था त पोइ किथे न किथे असां रिलैक्स ज़रूरु थींदा आहियूं। पर घणा माण्हू जेको आहे सो अॼु जे टाइम में डॉक्टर्स वटि बि वञी रहिया हूंदा आहिनि। असां वटि न ॾाढो प्रॉब्लम हूंदो आहे। असां जेको आहे सो साइकेट्रिस्ट खे ईज़ी कोन वठंदा आहियूं, चवंदा आहियूं हीउ चरनि जो डॉक्टर आहे। पर जेकॾहिं वाक़ई में मसइला तमामु वधी था वञनि ऐं जेकॾहिं अव्हां वञो था चेकअप जे लाइ ऐं अव्हां वञी करे पंहिंजो प्रॉब्लम कंहिं डॉक्टर सां डिस्कस कयो था त इन में को हर्ज़ु कोन आहे। पर ख़ैर मां इहो ज़रूरु मञां थी ऐं पाण सभु इन ॻाल्हि खे ख़ैर मञूं था त अॼु जे टाइम में बि असां वटि इहो जेको फेज़ आहे न, इनखे ॾाढो ॾुखे तरीक़े सां माण्हू ॾिसंदा आहिनि। ऐं माण्हुनि जी जेके नज़रूं हूंदियूं आहिनि उहे बि पोइ तव्हां सां विड़ी रहियूं हूंदियूं आहिनि, तव्हांखे खाई रहियूं हूंदियूं आहिनि। असां अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। हिन तरफ़ मूं वटि आयल मौज़िज़ महिमान मौजूदु आहिनि, हिन तरफ़ बि मूं वटि महिमान मौजूदु आहिनि। सो आउं तारुफ़ जे तरफ़ अॻियां वधां थी। अदील नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं पाण जेको आहे सो फाउंडर आहे, CEO आहे जिनाला एसोसिएशन पाकिस्तान जो। ऐं छा छा उन्हनि जा एजेंडाज़ आहिनि, कीअं उन्हनि जो कमु थिए थो, उन बाबति अॼु जे प्रोग्राम में असां हुननि खां पुछंदासीं। ऐं कामयाबु इंसानु जॾहिं थोरो घणो कमु करे, जॾहिं इंसानु पंहिंजी उहा रेपुटेशन ठाहींदो आहे त शुरूआति में ॾुखियाई ज़रूरु हूंदी आहे ऐं पोइ शयूं आसानीअ में तब्दील थींदियूं आहिनि या उन महिनत सां ज़रूरु आसानीअ में तब्दील थींदियूं आहिनि। अदील, तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, थैंक यू सो मच फॉर ऑनर टू इनवाइट मी ऑन योर मॉर्निंग शो। बेसिकली मां पाण हिकिड़े यानी कि अंडर डेवलपमेंट शहर खां बिलोंग कंदो आहियां, शहदादपुर। ऐं हीअ हिकिड़ी लॉ जी ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंजो नालो जिनाला एसोसिएशन आहे। जी हा। ऐं हिन ऑर्गेनाइज़ेशन खे हिकिड़ो एज़ाज़ु हासिलु आहे कि हीअ सिर्फ़ु हैदराबाद में न ऑल ओवर पाकिस्तान में ज़बरदस्त। अच्छा अदील, मां सम्झां थी त असांजे प्रोग्राम जे लाइ बि इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त मां पाण यंगस्टर आहियां ऐं तमामु यंगस्टर्स जेके सुठो कमु कनि था उन्हनि खे असां इनवाइट कयूं था। तव्हांखे पूरो स्पेस ॾींदासीं ऐं मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां, पंहिंजे कम जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाइजो। ऐं अॻियां वधां प्रोग्राम जी तरफ़। असांजे प्रोग्राम में तनवीर अली मौजूदु आहिनि जिन जो आवाज़ जी दुनिया सां वाबस्तगी आहे। ॾाढो ख़ूबसूरत उन्हनि जो आवाज़ु आहे ऐं ख़ूबसूरत आवाज़ु अलाह जी देन हूंदी आहे। तव्हांखे प्रोग्राम में मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो, ठीकु आहियो? ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी अॼु ख़ुशी थी आहे ऐं अॼु अव्हांखे ॿुधंदासीं प्रोग्राम में। ऐं मां सम्झां थी तव्हांजी मौजूदगी असांजे प्रोग्राम जे लाइ ज़रूरु सराही रहंदी। अच्छा, हिन तरफ़ वधूं था। असांजे प्रोग्राम में नरेश कुमार मौजूदु आहिनि ऐं जनाब पाण हारमोनियम ते मौजूदु आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। ऐं असां वटि दर्पण मौजूदु आहिनि, पाण ढोलक वॼाईंदा ऐं हारमोनियम ऐं ढोलक जो जेको साथ आहे उहो तनवीर अली सां गॾु मौजूदु हूंदो। सो मां चाहींदसि त पहिरियों जेकॾहिं तव्हांजे तरफ़ वधूं त ठीकु रहंदो, बहितर रहंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त, बिस्मिल्लाह कयो। वरी महिरबानी ऐं पूरी टीम जी महिरबानी, महिरान टीवी सभु जी।
अॼु माना ईअं मां चई सघां थी त प्रोग्राम वधीक ख़ूबसूरत आहे, छाकाणि त जॾहिं बि असां वटि रागी मौजूदु हूंदा आहिनि त थोरो डिस्कशन ऐं उनखां पोइ वरी जॾहिं थोरो कुझु ॿुधंदा आहियूं त ॾाढो प्रोग्राम उन बैलेंस्ड वे में ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुची रहियो हूंदो आहे। सो यस प्लीज़। प्यार महांगा ॾाढा पोसी, प्यार महांगा ॾाढा पोसी, डिजणे माण्हू डिजंदे, सिकदा सौदा सिरदा सौदा, सिकणे बैठे सिकदे, खलका खिलसन ख्वारियां थीसन, लिकणे वतदन लिकदे, इश्क की तई उस्ताद बुखारी, आशिक खुश थी खिलदे। सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां। वक्त प्या वजसी नीहू प्या नचसी तती थदी, वक्त प्या वजसी नीहू प्या नचसी तती थदी, हे वक्त प्या वजसी नीहू प्या नचसी तती थदी, वक्त प्या वजसी नीहू प्या नचसी तती थदी, सूर सुरूर दे नगमे होसन रवां दवां, सूर सुरूर दे नगमे होसन रवां दवां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां। जो कुछ है सो तेरा मेरा वजूद है, 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 नाम बड़ा पर देवीरा है ज़मा मकान, नाम बड़ा पर देवीरा है ज़मा मकान, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सब कुछ होसी हाय न होसूं असां तुसां, सूह सदाई इश्क हमेशा जवां जवां। इश्क बगैर उस्ताद लगे प्या उझा उझा, इश्क बगैर उस्ताद लगे प्या उझा उझा, हो इश्क बगैर उस्ताद लगे प्या उझा उझा, इश्क बगैर उस्ताद लगे प्या उझा उझा, लग सकदा है सुजकू गिरहण कदा कदा,
लॻ सघंदा आहे सिजकूं गिरहण कॾां कॾां सभु कुझु होसी हाय न होसूं असां तुसां सभु कुझु होसी हाय न होसूं असां तुसां सूं सदाई इश्क हमेशा जवां जवां सूं सदाई इश्क हमेशा जवां जवां सभु कुझु होसी हाय न होसूं असां तुसां सभु कुझु होसी हाय न होसूं असां तुसां ख़ूबसूरत ख़ूबसूरत बेहद ख़ूबसूरत तमामु सुठी शाइरी उस्ताद बुखारी जी ऐं उस्ताद बुखारी त उहो शाइर आहे जेका बि महफ़िल हुजे मां सम्झां थी त उस्ताद बुखारी जी शाइरीअ खां बग़ैर ज़रूरु अधूरी थिए थी शेख हयाज़ जी शाइरीअ खां बग़ैर ज़रूरु अधूरी थिए थी सो अॼु मां सम्झां थी त शेख हयाज़ बि अव्हां वटि मौजूदु हूंदो ज़रूरु ॿुधंदासीं वधीक अच्छा जी आदिल अव्हां जी तरफ़ वधणु चाहींदमि हीअ लॉ एसोसिएशन आहे ऐं माशाल्लाह सां अव्हां जेको आहे कंहिं हिकिड़े रीजन में कमु न पिया कयो कंहिं हिकिड़े साइड तव्हांजो कमु कोन आहे ओवरऑल पाकिस्तान में सो पहिरीं एक्सप्लेन कजो त हीअ कीअं स्टार्ट थियो कीअं कमु करणु अव्हां शुरू कयो जी ही स्टार्ट जेको थियो फर्स्टली जॾहिं मां पंहिंजी LLB परसू करणु हैदराबाद आयुसि इंडस कॉलेज ऑफ लॉ में अच्छा तॾहिं हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन में जॉइन कई कॉनकॉर्ड लॉ ऑर्गेनाइज़ेशन हूंदी हुई ते उन्ही खे असां जॉइन कयोसीं ते हू कमु कंदा सिर्फ़ु लीगल एजुकेशन ते यानी की मूंते हुननि में हिकिड़ी शइ जी खोट हुई ते हू सिर्फ़ु पंहिंजे स्टूडेंट्स ते कमु पिया कनि ओके जेके ऑलरेडी हू फील्ड परसू पिया कनि हुते पिया कमु कनि यानी मेजोरिटी ऑफ द ऑर्गेनाइज़ेशन इहो कमु पिया कनि लेकिन जॾहिं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो आइडिया आया की थोरो ऑर्गेनाइज़ेशन बि उहा ई हुजे लीगल साइड लेकिन हिन जो ॿ तरीक़ा आहिनि हिकिड़ो त लीगल एजुकेशन ते कमु कंदी आहे ॿियो वरी लीगल एड ते कमु कंदी आहे लीगल एड मीन कंहिंखे अगरि ज़रूरत आहे को वकील हायर नथो करे सघे तो असां पोइ पंहिंजे प्लेटफॉर्म तां उन्हनि खे वकील वग़ैरह हायर करे ॾींदा आहियूं ऐं हुनजी जेको बि अख़राजात हूंदा आहिनि पोइ असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां पे कंदा आहियूं उन्हनि लाइ जेके न आहिनि करे सघंदा वीचारा क्राइटेरिया हूंदो न त कहिड़ा कहिड़ा केसिस मतिलबु वो त केसिस त खोड़ सारा थियनि था हिकिड़ो हींअर रिसेंटली सकरन में इशू थियो तव्हांखे मां एग्ज़ाम्पल तौरु सम्झायां सकरन में इशू थियो की हिकिड़ी न्याणी सां ज़बरदस्ती जी कोशिशि थी हुई त हिकिड़ो SHO सकरन जो FIR कटण खां इनकारी हुयो चए थो की इंक्वायरी कंदुमि यानी की इंक्वायरी चए थो मां इंक्वायरी कंदुमि देन मां FIR कटींदुमि ते हुननि परेशान हुआ मीडिया ते बि आया को हुननि जी दाद रसी न करे सघिया देन पोइ असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां SHO खे बि कॉल कई देन पोइ हुननि जी FIR बि कटराई ऐं हुननि खे वकील बि हायर करे ॾिनोसीं हिन तरीक़े जो केसिस हूंदा आहिनि जिन्हनि जो को वली वारिस न हूंदो त असां बीह रहंदा हुननि सां गॾु वञी अदिल तव्हां कॾहिं स्टडी कई आहे मतिलबु इंटरमीडिएट खां पोइ थोरो गैप हुयो कीअं टाइम पीरियड छा हुयो न इंटरमीडिएट खां पोइ मुंहिंजो हो की जीअं मेजोरिटी ऑफ द यूथ वेंदी आहे मेडिकल इंजीनियरिंग साइड ते लेकिन मूंखे मेंटोर मिली वियो अलाए शुक्र एडवोकेट तारिक महमूद राइन साहब ते हुन हिकिड़ी कोटेशन चई कि उर्दू में चई कि अदील साहब के हमें ना डॉक्टर्स की कमी है ना इंजीनियर्स की कमी है हमें सिर्फ ये है कि अच्छे वकीलों की कमी है हमारी फील्ड में आप आए एक बहुत अच्छी फील्ड है तो वकीलों की कमी नहीं है लेकिन हाँ अच्छे वकीलों की जरूर कमी है हाँ वकील तो बहुत ज्यादा है हाणे हाणे रिसेंटली हेॾो सारो एहतजाज पाण ॾिठो आहे सो यस प्लीज ते वकील बिल्कुलु ते मां हुननि खे पंहिंजो मेंटोर मञींदो आहियां ते हुननि खे मां इंस्पायरेशन वठी हिन फील्ड में आयुसि ते इंडस कॉलेज ऑफ लॉ में एडमिशन वठण खां पोइ जंहिं महिल फर्स्ट सेमेस्टर थियो फर्स्ट सेमेस्टर कंप्लीट करे देन मां पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन अनाउंस कई ऐं उन सां गॾु इहो आहे कि अलहमदुलिल्लाह हिन टाइम वटि 6 टीम्स आहिनि ऑल ओवर द पाकिस्तान में इस्लामाबाद एंड पिंडी कराची एंड हैदराबाद एंड डिस्ट्रिक्ट सांगड़ अच्छा हिन टाइम ते हुनमें जेके हूंदा आहिनि मेजोरिटी ऑफ सीनियर्स आहिनि यानी कि जेके हाई कोर्ट जा वकील आहिनि या सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा वकील आहिनि उहे लीड कंदा आहिनि फ्रंट ऐं हुननि जे हेठां वरी स्टूडेंट्स हूंदा आहिनि यानी ही असांजो मतिलबु हिकिड़ो कमु करण जो तरीक़ो आहे हींअर असां रिसेंट हैदराबाद में हिकिड़ी कॉम्पिटिशन पिया करायूं पार्लियामेंट्री डिबेट हा इहा यानी कि पंहिंजे इंटीरियर सिंध में नाहे थींदी इस्लामाबाद ऐं पिंडी में इशू थींदियूं आहिनि उहा शइ असां हिते हैदराबाद में खणी आया आहियूं ताकी उहे सर्विसिस जेके इस्लामाबाद ऐं पिंडी में हूंदियूं आहिनि हितां अकोमोडेशन बि उन्हनि खे कोन मिलंदी आहे उते वीचारा परेशान थी वेंदा आहिनि उहे शइ असां हिते खणी आया आहियूं हैदराबाद में उहो इन मंथ में अलहमदुलिल्लाह उहो कॉम्पिटिशन पियो थिए यानी कि असां यानी कि हमेशह हिकिड़ो हूंदो आहे कि इरादो कि वञिजे त हिकिड़ी यूनिक शइ जे पोयां वञिजे हिन तरीक़े सां को रिज़ल्ट सुठो मिले उहो तव्हां सही ॻाल्हि कई त असां वटि ऑर्गेनाइज़ेशन्स त तमामु घणियूं आहिनि पर थोरो डिफरेंट अंदाज़ में जेकॾहिं केरु कमु करे थो ऐं उहो बि तव्हांजूं बार्स त जुड़ियल ई आहिनि न यूनाइटेड त वकिला पाण में तमामु घणा हूंदा आहिनि पर जेकॾहिं सुठे तरीक़े सां का ऑर्गेनाइज़ेशन कमु करे थी त पोइ तमामु जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि सुठो फ़ाइदो मिलंदो पर आम पब्लिक खे आम माण्हूअ खे जेकॾहिं उनजी दाद रसाई थिए थी उनजे लाइ को सुठो कमु थिए थो कोई स्टेप खयो वञे थो वकील हायर करे ॾियणु उनजे केस खे रिज़ल्ट ताईं पहुचाइणु उहो रिज़ल्ट
जेकॾहिं साम्हूं अचे थो सुठे अंदाज़ में त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे. आई हायरली एप्रिशिएट दिस, छो त हिन तरह जो जेको कमु आहे जेकॾहिं हिनखे असां स्क्रीन ते ॾेखारियूं था त इहा मुंहिंजे लाइ बि ख़ुशीअ जो बाहिस ज़रूरु आहे. अच्छा जी, तनवीर अली अव्हां जी तरफ़ अचणु चाहींदासीं. राग जी शुरूआति तव्हां कॾहिं खां कई ऐं कीअं सोचियो त बसि इन तरफ़ वञिणो आहे, स्टार्ट करिणो आहे इहो कमु? असल में हीअ आहे दिलि जी ॻाल्हि. मंदूर साहब खे ॿुधी करे, मंदूर सखराणी खे ॿुधी करे आहिस्ता आहिस्ता फैन थी वियासीं ऐं उनजा कलाम महफ़िलनि में जुंगारण, बाद में साॻे प्लेटफॉर्म ते थी वियासीं. सही सही, ज़बरदस्त. यादि आहे माना उहो फर्स्ट टाइम कहिड़ो प्लेटफॉर्म मिलियो, पहिरियों दफ़ो के हुजूम में ॻायो हुजे? हा बिल्कुलु यादि आहे. पंहिंजे कॉलेज जो इवेंट हुयो, तमामु बहितरीनु जी. दोस्तनि अनाउंसमेंट करे छॾी, मथे पहुची वियासीं. उन टाइम शेख याज़ी मां ॾोही या कलाम अच्छा, उहो पेश कयोसीं. ॾाढो तमामु प्यारो दाद मिलियो. ज़बरदस्त. उनखां पोइ जीअं दोस्त आहिनि पंहिंजो हिमत अफ़ज़ाई कंदा आया, आहिस्ता आहिस्ता अॻिते स्टेप बाय स्टेप. हिन सफ़र में तक़रीबन 22 खां 23 साल थी सघे मथे बि थिया हुजनि स्टेज जे हवाले सां. अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त. अच्छा, कहिड़नि रागनि खे वधीक ॻायो था? छो त सिलेक्टेड शाइरी त वधीक क़ाबिले क़बूल हूंदी आहे न, उहो जेको पढ़ियलु लिखियलु तबिको हूंदो आहे उन में जेकॾहिं नालो ठही वञे थो त पोइ इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे. ऐं पाण ॼाणूं था त सिलेक्टेड शाइरी पोइ वरी अॻियां ताईं तमामु हले थी. जी प्लीज़ ॿुधाइजो. असां वटि जेको आहे ख़ासि करे मुंहिंजी पंहिंजी पर्सनल जेका चॉइस रही आहे उस्ताद बुखारी आहे. अच्छा. हा ख़ासि करे. उनखां पोइ अगरि सेकेंड जॻह ते असां पहुचूं था, अब्दुल गफ़ार तबसुम साहब जेके असांजे हवाले सां, शेख यास खे बि ॻायो आहे, पर घणो असां उस्ताद बुखारी ऐं तबसुम साहब खे महफ़िलनि जे हवाले सां. ऐं ॿिया अदीब दोस्त मैडम फज़ना शाहीन आहे कराची जी, उनखां अलावा खोड़ सारियूं अदीब शाइराऊं आहिनि जेके आऊं फेसबुक तां खणी करे बि पाण कंपोज़ करे पेश करे छॾींदा आहियूं. अच्छा, ज़बरदस्त. पोइ काई कंपोज़िशन अव्हांजी जेका हीअ जेका पहिरीं पेश कई पंहिंजी, इहा तव्हांजी पंहिंजी हुई? ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी सुठी. अच्छा, न्यू कंपोज़िशन जॾहिं हूंदी आहे त सम्झो था उहा केतिरी अॻियां ताईं वञे थी? छो त हिन वक़्तु त असां वटि काफ़ी सारा प्लेटफॉर्म्स बि आहिनि न, पंहिंजा अकाउंट्स आहिनि, त उहो शइ आराम सां पाण जेको आहे न अॻियां ताईं पहुचाए सघूं था. बिल्कुलु ईअं आहे, पर जेतिरी जिदत हूंदी, हर कंहिंजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे. जेकॾहिं व्यूज़ वधी था वञनि पंहिंजा, ऑटोमेटिक का शइ ऑटोमेटिक क्लिक थिए थी पई. अॼुकल्ह तव्हां ॾिसो था माहौल में त उहो कलाम या उहा गायकी हिट वञे पई जेका सम्झो जोक जे ज़रिए हले, हा, मज़ाया अंदाज़ में. हा उहो उनखां हटी करे जेकॾहिं पंहिंजो फेम मिले पियो असांखे त उहो पब्लिक ते आहे. जेका हुनखे चॉइस शइ वणे पई उहा कोशिशि करे पहुचाए पिया. ज़बरदस्त. संजीदा शाइरी जेका आहे ॾाढी भली आहे. हा, हिसाब सां सही पिया चओ. छो त फ़नी जेके बि शयूं आहिनि, ख़ासि तौर ते ॻाइण जे हवाले सां जेके थोरा मज़ाया शाइर साम्हूं अचनि था, उन्हनि खे कुझु टाइम जे लाइ तमामु घणी पज़ीराई मिले थी, उन्हनि जो तमामु घणो नालो बि ठहे थो, पर उहा शइ लॉन्ग टर्म न आहे, उहो महदूद आहे. सही, बिल्कुलु सही. अच्छा, वधीक पाण ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻियां वधायूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो. नंढिड़ो ब्रेक आहे. नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान. सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. ऐं अॼु मां चाहींदसि त मां घणो स्पेस न वठां ऐं जेके मुंहिंजा आयल मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि खे आउं टाइम ॾियां. सो पहिरियां असां जेको आहे सो कलाम जी तरफ़ अॻियां वधंदासीं. ऐं छा सिलेक्शन आहे ऐं ख़ालिद भाउ जी आहे फरमाइश त यकीनन सुठी हूंदी. हा बिल्कुलु. इसाक समेजो साहब जो हिकिड़ो सॉन्ग अच्छा ट्रेंड ते हले पियो. हा हा, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त. सिंधु वहंदो रहंदो. वाह वाह, आमीन जी आमीन. सिंध समूरी सोन, सिंध सजी सुरहान, सिंध बिटाई घोट जी, सिंध बिटाई साण, सिंध बिटाई घोट जी, सिंध बिटाई साण, मौज भरियो मेहरान सदा वहे हिन सिंध में. हो सिंध बि रहंदी,
सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो। ओ धरती ओ माता मुंहिंजी सिंधी 5 करोड़, ओ धरती ओ जी जल मुंहिंजी सिंधी 5 करोड़, ॾींदा की न पवण सिंधूअ ते, ॾींदा की न पवण सिंधूअ ते, हाणी के पंजोड़, हाणी के पंजोड़, हाणी के पंजोड़। शींह बबर जाहियूं हमेशा, शींह बबर जाहियूं हमेशा, अॻिते वधंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधू वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो। सिंधड़ी तुझी मिट्टीअ जो मट नाहे सोन न चांदी, हो सिंधड़ी तुझी मिट्टीअ जो मट नाहे सोन न चांदी, दोज़ख जहिड़ी दुनिया में तो दोज़ख जहिड़ी, दोज़ख जहिड़ी दुनिया में तो मूले जन्नत आंदी, मूले जन्नत आंदी, मूले जन्नत आंदी। मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजे, मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजे कदमनि खे पियो चुमंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधू वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो। लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे, तू पर रहंदी सागी, हो लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे, तू पर रहंदी सागी, शाल न कोसो ॾींहुं ॾिसी को, शाल न कोसो, शाल न कोसो ॾींहुं ॾिसी को, महल ॾिसी न भागी, महल ॾिसी न भागी, महल ॾिसी न भागी। मशल बणजी तुंहिंजो नालो, मशल बणजी तुंहिंजो नालो, जग में बरंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधू वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा जुग जुग जीअंदो रहंदो,
जुग जुग जीअंदो रहंदो हा जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो। खूबसूरत खूबसूरत बेहद खूबसूरत शाइरी साग समेत साहब जी। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे न त जेको बि लिखियो वेंदो आहे उहो वक़्ताए तो हूंदो आहे त पोइ उहो हमेशह जेको आहे न तारीख़ में जुड़ी वेंदो आहे। सो इसाक समेजो साहब जो हमेशह ॾाढो ख़ूबसूरत कमु रहियो आहे, शाइरी बेहद कमाल। लाइव कॉलर आहिनि, हुननि खे ऐं शामिल करणु चाहींदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हांखे मां भलीकार चवां थी। ख़ैरियत आहे? दीदार अली कीरियो को अर्ज़ु कयां। जी अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु। अदा दीदार खे मां भलीकार चवां थी सुबह मेहरान प्रोग्राम में। तव्हांजो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हले पियो, असां ॾिसूं पिया, हींअर मां घर ई वेठो आहियां। महिरबानी अदा महिरबानी। छा चवणु चाहींदव? तमामु टॉपिक ज़बरदस्त। असांजो वकील साहब जो थोरो असांजी महिरबानी थिए, वकील साहब जी थोरी ॻाल्हि ॿुधीसीं। जी जी तमामु रहम दिल एहसास वारा माण्हू हिन दुनिया में अञा आहे, तॾहिं त हीअ दुनिया हले थी पई। हा बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ अवां। थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, महिरबानी तव्हांजी। ॿियो कुझु चवणु चाहियो पिया? असांजो रेवेन्यू वारनि जो अच्छा छा मसइलो आहे ॿुधायो थोरो। अॼु मसइलो हुयो, मुंहिंजो वालिद साहब जो 2000 में इंतकाल थी वियो ऐं असांजी 81-82 जी खणत आहे ज़मीन। अच्छा उन ते असांजा बि कुझु पंहिंजे ई आहिनि जेके माना हू सही न पिया कनि असां ऐं तपेदारनि हिननि सॼा खांता वांता फेराए छॾिया आहिनि। अच्छा ऐं करे मतिलबु असां खां पैसा था घुरनि। हाणे असां ग़रीब मिस्किन माण्हू, असां पैसा एतिरा नथा अफोर्ड करे सघूं। अच्छा पोइ उन जे लाइ असां सां भला जेतिरी थी सघे असांजी हेल्प कनि। ओके ओके ठीकु आहे ठीकु आहे, तव्हांखे ॿुधायूं था जेको सोल्यूशन मुमकिन आहे। सो अदील हिननि जो तव्हां प्रॉब्लम ॿुधो ऐं तपेदार ऐं जेके बि वरी तमामु माण्हू अचो वञनि, इहे अॻियां जेका धुर हूंदी आहे मिसकिन माण्हू, पोइ उन्हनि जा त मसइला अञा वधियो वञनि। सो छा हल आहे? इन जो हल इहा आहे की फर्स्टली के हल ते मां हिते नथो ॿुधाए सघां, छोकी पहिरीं ते पूरो हिकिड़ो मैटर थोरो प्रोसेस जेको आहे उहो ई प्रोसेस ई हूंदो आहे की सिविल केसिस हूंदा आहिनि इहे, छोकी प्रॉपर्टी रेवेन्यू जे केसिस छा आहिनि, शायदि मूंखे इन सुवाल सही ॿुधण न आहे। हा रेवेन्यू जो इहे इन जा हूंदा सिविल केसिस हूंदा आहिनि, पिटीशन वग़ैरह फाइल कबी आहे, सिविल सूट चइबो आहे असां, उन सिविल सूट थींदो। लेकिन हुन खां पहिरीं पूरो हिकिड़ो ब्रीफली हिकिड़ो पूरो मैटर साम्हूं ईंदो, हुन खां पोइ असां हल ॿुधाए सघूं था। सही सही। पोइ हिननि खे छा करणु खपे? माना हिननि खे त इहो आहे की अगरि हिननि वटि पंहिंजी डॉक्यूमेंट्स आहिनि, अथेंटिकेट शयूं हिननि वटि प्रूफ्स आहिनि, त पंहिंजो सिविल सूट फाइल करणु कमु थी सघे थो हिननि जो। एॾो बि ॾुखियो न आहे। सही। लेकिन हिते मां हिकिड़ी शइ चवणु चाहींदुमि तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू की हिन टाइम जेको असांजी जुडिशरी जो पहिरीं लेवल हो, हींअर हू लेवल न आहे। इहो बि हिकिड़ो यानी की तव्हां चई नेगेटिव पॉइंट। जॾहिं खां ही तव्हां चओ की 26 आइनी तरमीम ठही आहे, हुन खां पोइ जॾहिं जेके जजिस पिया अचनि हू हुन लेवल जा न पिया अचनि जेके हुआ जजिस। हिकिड़ो ही बि यानी फैक्ट आहे जेके यानी की अगरि वकीलनि ते लानताणो हूंदो आहे की 20-20 साल केसिस पिया हलनि, 10 साल पिया केसिस पिया हलनि, वकील ठगी पियो करे या वकील पंहिंजो सेटिंग ठाहे वेठो आहे। असांजी आम आवाम में सोचींदी आहे की शायदि वकीलनि जो मसइलो आहे, लेकिन ईअं न हूंदो। सही। हिकिड़ो जेको प्रोसेस हलंदो आहे, जेको असांजो जेको जुडिशियल सिस्टम आहे उहो वॾो स्लो आहे। ऐं तव्हां अगरि इंटरनेट ते बि ॾिसो या तव्हांखे ख़बर पइजी वेंदी असांजी जुडिशरी जो रैंक आहे किथे आहे, ऐं 200 खां बि हेठि पियो अचे रैंक। जॾहिं खां 26 आइनवी तरमीम ठही आहे, हिन खां पोइ जुडिशरी असांजी हू लेवल जी न आहे जेको हुन टाइम हूंदी हुई। हुन टाइम जेका जुडिशरी हूंदी बिफोर 26 अमेंडमेंट ते असांखे कुझु होप हूंदी, उमेदु हूंदी की असां को अगरि पब्लिक इंट्रस्ट जो बि केस आहे खणी पिया वञूं, हुनजो को हल मिली वेंदो असांखे। लेकिन हिन टाइम उहा उमेदु न आहे। हिन टाइम उहा उमेदु 20% आहे। अच्छा हींअर तव्हां त स्टूडेंट आहियो, अव्हां छा था सम्झो त अव्हांजी जेका फील्ड आहे प्योरली छा फील्ड आहे, छा स्टडी माना कीअं पई हले, थोरो इहो बि एक्सप्लेन कजो ऐं मूंखे ॿुधाइजो छा था सम्झो त तव्हांजो फ्यूचर केतिरो सिक्योर आहे? जी फ्यूचर जे हिसाब सां ॾिठो वञे की हिन पाकिस्तान में त फ्यूचर सिक्योर आहे अगरि तव्हां में स्किल्स आहिनि। ॿी अगरि मैरिट ते ॻाल्हि कजे त मैरिट ते बिल्कुलु न आहे। लेकिन असांजे फील्ड जे हिसाब सां ॾिठो वञे की असांजी फील्ड में हिकिड़ी शइ हूंदी की असांजो टीचर हूंदो सैयद अली इमरान शाह हिन टाइम जस्टिस आहिनि, यानी कि मुंहिंजो फर्स्ट टीचर हुआ। जॾहिं मां हिन फील्ड में आयुसि त मूंखे फील्ड सम्झ कोन ईंदी शुरू जा मन, छोकी मूंखे टीचर्स ईंदा, लेक्चर ॾींदा, हलिया वेंदा, यूनिवर्सिटी लाइफ में हूंदो आहे। लेकिन हू वाइट टीचर हो जेको असांखे जंहिंखे उर्दू सिंधी में चवनि फ़लसफ़ो कानून जो उन पढ़ायो, यानी कि असांखे जूरिस्प्रूडेंस चवंदा आहियूं, उन असांखे पढ़ायो। ते हुन पोइ हिकिड़ी यानी की गाइड कयो अॻियां जी असांजी इन फ्यूचर फील्ड आहे की केतिरे हद ते सिक्योर आहे। यानी हिकु हिन फील्ड में ही हिकिड़ी लिमिटेड फील्ड न आहे
कि हिकिड़ी बसि तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे। असां वटि अनलिमिटेड ऑप्शन्स आहिनि। अनलिमिटेड ऑप्शन में त जुडिशरी बि आहे, एडवोकेसी बि आहे, ऐं हिन खां अलावा हिकिड़ो ॿियो ऑप्शन आहे कि तव्हां कॉर्पोरेट साइड हलिया वञो। ऐं कॉर्पोरेट साइड जेको वकीलनि जो कॉम्पिटिशन सां घटि आहे, हुन साइड तव्हां पंहिंजे घर में वेही कमाए सघो था। अच्छा, यानी कि सिक्योर आहे असांजी फील्ड। पर मां सम्झां थी त ॾिसो, जॾहिं तव्हां हींअर तव्हां स्टूडेंट्स आहियो, मां त ख़बर न आहे केतिरनि एडवोकेट्स सां प्रोग्राम करे चुकी आहियां ऐं तमामु सुठा हाई लेवल जा एडवोकेट्स असां हिते विहारिया आहिनि। जेको स्टूडेंट आहे, जेको लॉ खे कैरी करे पियो, अञा पढ़े पियो, त कमाइण उनजो जेको आहे न उनजी उन में टॉप प्रियोरिटी में न हुजणु खपे। छाकाणि त जेसि ताईं अव्हां सुठे तरीक़े सां प्रैक्टिस नथा कयो, हिकिड़े प्रोसेस में नथा हलियो ऐं सुठे तरीक़े सां तव्हां सम्झो नथा त अञा मां उन तरह जो जेको आहे सो एडवोकेट बणिजो आहियां, ऐं उहो ग्रेप हासिलु करणु, प्रैक्टिस, एक्सपीरियंस, इहे सभु शयूं मैटर कंदियूं आहिनि। पोइ अर्निंग जेका आहे सा उहो बाद जी ॻाल्हि आहे। बाक़ी अर्निंग ऐं लर्निंग इहे ॿ शयूं त इंसान जी ज़िंदगी में हलनि ई थियूं। तव्हां जेतिरो बि अॻियां वधो, अर्निंग सां गॾु लर्निंग आहे ऐं लर्निंग सां गॾु अर्निंग ज़रूरी बि आहे, वक़्त जी ज़रूरत आहे। असांजी फील्ड हिकिड़ी आहे जेके आम आवाम में हिकिड़ी शइ मशहूरु हूंदी आहे कि ही वेल सिक्योर्ड आहिनि, दे आर वेल सिक्योर्ड। जीअं ही ग्रेजुएट था थियनि उहे हिननि खे कैसिस था मिलनि, ईअं न आहे। असांजी फील्ड में यानी कि हिन टाइम तव्हांखे मां हैदराबाद जो रेशियो ॿुधायां त 25+ लॉ कॉलेजिस आहिनि तव्हांजे हैदराबाद सिर्फ़ में। ऐं हैदराबाद में पर ईयर यानी कि 1000 जे लॻभॻि ॿार पिया पास आउट थियनि। यानी इन फील्ड में कॉम्पिटिशन एतिरो आहे, अगरि तव्हांखे सुठो वकील थियण में बि न 10 खां 15 साल लॻी सीधी सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु चयो पिया अव्हां। कॉम्पिटिशन हिन वक़्तु हर फील्ड में टफ आहे ऐं लॉ जी फील्ड में त डेफिनेटली। अच्छा जी, लाइव कॉलर आहिनि, हुननि खे मां शामिल कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। जी माशाअल्लाह। छा चवणु चाहींदव अव्हां? अधे खे चओ जेको रागी दड़ वेठो आहे न, जी हा, जेको कलाम सुरीलो ॿुधाए असांखे। जी जी हा, ॿुधायूं था तव्हांखे। थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, तव्हांखे सुरीलो कलाम सां ॿुधायूं था। सो तव्हांजी तरफ़ वापसि अचूं था। छा ॿुधाईंदव? छा सिलेक्शन आहे? छा वधीक ॿुधाईंदव? माना कुझु चंद ॿोल जेके तव्हांजा फेवरेट हुजनि, जेकॾहिं उहे ॿुधाए छॾियो त। हाँ मां तुझे बिना कुछ भी त ना है, हाँ मां तुझे बिना कुछ भी त ना है, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हाँ मां तुझे बिना कुछ भी त ना है, हाँ मां तुझे बिना। ज़बरदस्त ज़बरदस्त, इहो ॾाढो ख़ूबसूरत कलाम आहे, नो डाउट। अच्छा अदील, अव्हां हाणे अव्हां जेका लॉ एसोसिएशन आहे उनजे बारे में वधीक असांखे ॿुधाइजो त हिन वक़्त ताईं केतिरो अव्हां कमु करे चुका आहियो? अदील पाण केतिरो सेटिस्फाई आहे पंहिंजे कम मां? सर्टिफिकेशन जेका हूंदी आहे न, उहो इंसान अगरि सम्झी वञे कि आई एम सेटिस्फाइड, इहो ग़लति आहे। अच्छा, कि सेटिस्फाइड माण्हू पंहिंजे मरण ताईं न हुजे, कमु कंदो रहे। हुन सां ई थींदो आहे कि जॾहिं तव्हां सेटिस्फाइड थी वेंदा हो न पंहिंजे पाण खां, त जेको कमु कंदो रुकिजी वेंदो आहे हिकिड़ी जॻह ते। फॉर सपोज़ तव्हां चवंदा न कि अगरि तव्हां प्रैक्टिस पिया कयो एज एन एडवोकेट, तव्हांजी अगरि पर मंथ तव्हांखे 2 केसिस था मिलनि, तव्हां हुन सां सेटिस्फाइड आहियो न, तव्हां सुप्रीम कोर्ट ताईं कोन था वञी सघो। पोइ अगरि तव्हां हिकिड़ो यानी कि इन शॉर्ट चइजे, अगरि तव्हां पब्लिक वेलफेयर लाइ कमु कयो था न, पोइ तव्हां पंहिंजे पाण मां कॾहिं बि सेटिस्फाइड न हुजो। यानी कि तव्हां जेको बि कमु कयो हुनमें ही पंहिंजे पाण सां क्वेश्चन को अञा घटि आहे, अञा कजे। त अञा अगरि जिना लॉ एसोसिएशन जी ॻाल्हि कजे, उन जो कमु असां एतिरो करे चुका आहियूं हिन टाइम। अलहमदिल्ला मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो कि 5 to 6 टीम्स आहिनि असां वटि, ऐं उहे जेके टीम्स आहिनि उहे अलहमदिल्ला यानी कि को असांखे स्पॉन्सर नथो करे, को फंड नथो करे। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे कि असांखे कोई स्पॉन्सरशिप या फंडिंग वारो न आहे। ऐं जेको कमु असां करे चुका आहियूं हुनमें तव्हां शहदादपुर शहर, डिस्ट्रिक्ट सांगड़ जहिड़े जेको शहर आहे, हुते असां लॉ कॉन्फ्रेंसिस कराए चुका आहियूं। हैदराबाद में बि असां लीगल एजुकेशन ते कमु करे चुका आहियूं। इस्लामाबाद ऐं पिंडी में हले पियो कमु असांजो। यानी कि असांजो कोई हिन टाइम कमु हले पियो इनिशियल लीगल एजुकेशन ऐं लीगल एड ते हले पियो। इंशाअल्लाह इन अपकमिंग ईयर असां हिकिड़ो ॿियो जेको इहे मोटिव असां उन तरफ़ वेंदासीं। यानी कि जेका असांजी फील्ड में स्टूडेंट्स ईंदा आहिनि, यानी कि असांजी फील्ड में जेके स्टूडेंट LLB परसू करणु था अचनि ऐं हिकिड़ो बहितरीनु कैरियर जी तरफ़ था अचनि, ऐं हुननि खे का सपोर्ट वग़ैरह न आहे,
ते असां उन्हनि लाइ हिकिड़ो यानी कि स्कॉलरशिप सेमेस्टर स्कॉलरशिप जो बि अनाउंस कंदासीं इन अपकमिंग ईयर, छोकी असांजी जेका प्लैनिंग लॻी पई आहे उनखे 2 साल थी विया आहिनि ऐं इनशाला हीअ आहे कि इन ईयर जे एंडिंग में कंप्लीट थींदी इन अपकमिंग ईयर 2026 ते असां इहो इनिशिएटिव आहे। सही। अच्छा, जॾहिं त अव्हां वटि के फंड्स कोन आहिनि, हींअर त ट्रम्प उहो बि ऐलान करे चुको आहे तमामु जेके फंड्स आहिनि माना जेके इदारा हलनि पिया पंहिंजा नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या NGOs जेके आहिनि उन्हनि खे त थोरो घणो त धकु ज़रूरु लॻो आहे, पर पोइ तव्हां जेका हीअ प्लानिंग कई आहे ऐं कंहिंखे सपोर्ट करणु उन जे लाइ बि यकीनन अव्हांखे हिकिड़ी सपोर्ट हुजे त पोइ कहिड़े बेसिस ते मीन्स तव्हां हीअ ॻाल्हि कयो पिया, कुझु त कमु थियल हूंदो न? जी बिल्कुलु, हिकिड़ो कनेक्शन आहे, मुंहिंजा पर्सनल कनेक्शन्स आहिनि, मुंहिंजी जेके टीम्स आहिनि उनमें सीनियर्स वकिला आहिनि उन्हनि जा पंहिंजा कनेक्शन्स आहिनि, असां पंहिंजा कनेक्शन यूटिलाइज़ करे जेको करे वठंदा सही ॾाढो पंहिंजे कनेक्शन जे थ्रू ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो आहे कि मुंहिंजो जेको बैकग्राउंड आहे फैमिली उहो हिकिड़ो पॉलिटिकल फैमिली का बैकग्राउंड आहे, इन करे बि मूंखे पंहिंजा कनेक्शन इन हिसाब सां सही आहे। वाह, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं कुझु स्टूडेंट्स जी जेकॾहिं लॉ फील्ड में हेल्प थिए इन तरह त हीअ ॾाढो हिकिड़ो बहितर कमु ज़रूरु आहे। अच्छा, जीअं असां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़, न्यूज़ ॿुधूं था, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, पोइ वापसि अची कंटिन्यू कयां थी मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हुयासीं ऐं न्यूज़ खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं ऐं ऑफ द कैमरा बि प्रोग्राम में जॾहिं रागी मौजूदु हूंदा आहिनि न त प्रैक्टिस हली रही हूंदी आहे त ॾाढो ख़ूबसूरत ही प्रोग्राम जो जेको सेटअप हूंदो आहे मूंखे त लॻंदो आहे ऐं अव्हां ताईं बि यकीनन प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची रहियो हूंदो आहे। सो पहिरीं तव्हांजी तरफ़ मूंखे लॻे थो अॻियां वधणु खपे, अव्हां खां ॿुधूं जी छा हींअर सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदव? सुबुह मेराण जो मंच आहे जी, तव्हां वेठा महमूद सां मजबूर जी महिरबानी जी, साईं पंहिंजो ख़ालिद साईं जागीरानी अकील साहब छोसासी सभु सिंधी प्यार वारा माण्हू आहियूं, उस्ताद बुखारी जो कलाम आहे ज़बरदस्त ज़बरदस्त, जी बिस्मिल्लाह जी जी बिस्मिल्लाह। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सेरा, दरिया हुजे या सेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सेरा, दरिया हुजे या सेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो, हो ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो, सींगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, सींगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सेरा, दरिया हुजे या सेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू।
पहजे आजे तरले ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लए ओ हिकु पहजे आजे तरले ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लए तकरार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू तकरार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सेरा दरिया हुजे या सेरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू के सिक में उम्र गुजारी बेशक बेचैन बुखारी के सिक में उम्र गुजारी बेशक बेचैन बुखारी इंतजार इकरार इंतजार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू इकरार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सेरा दरिया हुजे या सेरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार 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 करण वारा माण्हू ज़बरदस्त ख़ूबसूरत कमाल बेहद कमाल ख़ूबसूरत अंदाज़ सां निभायो आहे ऐं उस्ताद बुखारी जे लाइ हूअं चवंदा आहिनि त धरती ऐं सरतीअ जो शाइर आहे सो ॿिन्हिनि शयुनि ते ॾाढो पूरो पूरो लथो आहे न उस्ताद धरती सरती ॿिन्हिनि खे जॾहिं उन लिखियो आहे त कमाल लिखियो आहे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में लिखियो आहे ऐं जॾहिं जंहिं रागियुनि खे ॻायो आहे त किथे न किथे हुन बि कमाल ज़रूरु कयो आहे सिलेक्टेड चंद असां वटि अहिड़ा नाला ज़रूरु आहिनि जंहिं वाक़ई में बेहद निभायो आहे ख़ूबसूरत अंदाज़ में अच्छा जी अदिल जी तरफ़ अॻियां वधूं था अदिल छा अॻियां प्लानिंग्स आहिनि छा था अॻियां करणु चाहियो ऐं केतिरो जोश आहे हूअं स्टूडेंट्स पाण जॾहिं हूंदा आहियूं न हिन यूनिवर्सिटी टाइम में त तमामु घणियूं प्लानिंग्स हूंदियूं आहिनि हीअ बि करिणो आहे हीअ बि करिणो आहे स्टडी खे बि CGPN खे बि ॾिसणो हूंदो आहे सो अव्हां खां बि पुछणु चाहींदासीं जी बेसिकली मुंहिंजो हिकिड़ो मोटिव आहे पंहिंजो की जेको मुंहिंजो सिंध आहे हिते माण्हू एजुकेशन में ॾाढो पोइते आहिनि एजुकेशन कहिड़े हिसाब सां की असां मेडिकल जे हिसाब में इंजीनियरिंग जे हिसाब में अॻिते आहियूं हुनमें को शक न आहे हर फन में अॻिते आहियूं लेकिन जॾहिं ॻाल्हि थिए थी न की लीगल एजुकेशन में किथे आहियूं असांखे पंहिंजा कानूनी राइट केतिरा ख़बर आहिनि सही लीगल राइट्स केतिरा ख़बर आहिनि की मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मोटिव आहे की कम अज़ कम पंहिंजे हर हिकु सिंधी खे हुनजो छा हक़ आहे इहो एटलीस्ट उनखे ख़बर पइजी वञे सही इहो मोटिव आहे इन मोटिव खे पंहिंजे खे कामयाबु करण लाइ असां हीअ कंदा आहियूं की लॉ कॉन्फ्रेंसिस वग़ैरह कराईंदा आहियूं हैदराबाद में मेजोरिटी में थींदियूं आहिनि हा बिल्कुलु थींदियूं आहिनि बिल्कुलु ऐं हैदराबाद में मुंहिंजो इहो हूंदो आहे की मां हिते लॉ कॉन्फ्रेंस न आहे कराईंदो कॾहिं बि मुंहिंजे लॉ कॉन्फ्रेंस जेकी बि इंटीरियर में हूंदियूं आहिनि जीअं की पंहिंजो शहदादपुर थी वियो सांगड़ डिस्ट्रिक्ट थी वियो या हिन खां अलावा ॿिया सिटीज़ आहिनि मिठी साइड जो इरादो आहे थरपारकर वारी साइड अच्छा या टंडो आदम थी वियो अहिड़ा इलाइक़ा जे गुंजान इलाइक़ा आहिनि ऐं हुते इन्हनि शयुनि जी माण्हुनि खे ख़बर न आहे असां हुते जॾहिं वेंदा आहियूं न इहा शइ अनाउंस कंदा आहियूं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं हीअ शइ आहे ते माण्हू वॾे जोश सां ईंदा आहिनि ज़बरदस्त ऐं जंहिंमहिल ॿुधी वेंदा आहिनि वकीलनि खे वकील ईंदा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि उन्हनि जा राइट्स
त बाक़ाइदगी सां पोइ वकीलनि जी इज़त करणु शुरू थी वेंदा आहिनि कि यार असां हिननि जे बारे में छा ॿुधियो ही छा आहिनि वाक़ई में। ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजी स्प्रिट त ख़ैर ॾाढी सुठी आहे, छाकाणि त अच्छा मां पर्सनली बि ईअं इन सोच जी मालिक आहियां त ॾिसो असां वटि बिग सिटीज़ में पाण कराची जी ॻाल्हि कयूं या हैदराबाद बि सेकेंड लार्ज सिटी आहे न पंहिंजो बिल्कुलु सिंध जो, त हिते पाण खे घणा मौक़े मिलंदा, मौक़ा तमामु घणा आहिनि नौजवाननि जे लाइ। असां जेकॾहिं कुझु करणु चाहियूं था ऐं जेकॾहिं मिली करे डिफरेंट सिटीज़ में वञूं, ॻोठनि जे तरफ़ वञूं, नंढा नंढा प्रोग्राम्स असां उते अरेंज करायूं त इहो अञा वधीक उनजो रिज़ल्ट मूंखे लॻे थो सुठो मिलंदो आहे। अच्छा आदिल, इन ॻाल्हि ते तव्हां एग्रीड आहियो त ॾिसो पाण वटि जॾहिं ॻोठ जा स्टूडेंट्स हिते पढ़णु ईंदा आहिनि त वधीक कॉम्पिटेंट हूंदा आहिनि शहर जे स्टूडेंट्स खां, उहो जेको जॾहिं उन्हनि जो कंपेरिजन थिए थो त हू अञा वधीक सुठी रिज़ल्ट खणी ॾेखारींदा आहिनि, त माना हुते थोरी रुॻो मोटिवेशन जी ज़रूरत आहे त अञा घणा नौजवान निकिरी सघनि था। बिल्कुलु ईअं ई आहे, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु बजा ऐं हक़ीक़त आहे। ऐं इहो मां हिकु पर्सन खां इंस्पायर थियो हुउसि पंहिंजी यूनिवर्सिटी लाइफ में, हिज नेम इज़ मिस्टर आकिब लुतूफ़ शहर साहब। ओके, असां इंस्पायर हुन मां इन वजह खां थियासीं जो असां फर्स्ट डे हो यूनिवर्सिटी जो ऐं टीचर असांखे पढ़ाइण चयो त फिलोसॉफी ऑफ लॉ यानी कि जूरिस्प्रूडेंस। असांखे पढ़ाए पियो, असां कंफ्यूज़ बि आहियूं यार ही छा शइ आहे, लेकिन हू वाहिद शख़्स हो जेको टीचर जे क्वेश्चन खे आंसर बि करे पियो ऐं टीचर खां पुछे पियो कि ही फलाणी जॻह ते हीअं थियो त रीज़न इज़ डेट छो, कहिड़ा कोज़िस हुआ। असां हुनखां इंस्पायर थी वियासीं, यानी बाद में असां पुछियोसीं सर तव्हां आया किथां खां आहियो, ही कच्छ जे इलाइक़े खां धणी आहियो। अच्छा, यानी हू इलाइक़ो जिते माण्हू वञण खां बि लाराईंदा आहिनि, धणी यानी कि इहो बेरिया रोड खां अॻिते को आहे, मूंखे हिते नॉलेज न आहे हिते कच्छ जो सॾींदा सही सही सही, ठीकु ठीकु ठीकु, इन साइड जो, यानी कि हुनखे असां अॼु बि ॾिसंदा आहियूं कि असां टीचर्स पढ़णु वेंदा आहियूं, उहो बाक़ाइदगी उस्तादनि खे पढ़ाइणु वेंदो आहे। अच्छा, टीचर्स हुन मां बेज़ार थींदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि बाबा पढ़णु आहियूं न, वेही रहे चुप करे। सही सही, यानी कि तव्हांजी ॻाल्हि एग्री कंदो मां कि जेके असांजे विलेज साइड खां ॿार ईंदा आहिनि, ॻोठनि खां ईंदा आहिनि, उहे ॾाढा कॉम्पिटेंट हूंदा आहिनि। छाकाणि उनजो रीज़न आहे न, उन्हनि खे ख़बर आहे त वी हैव ओनली वन वेपन ऐं दैट इज़ एजुकेशन। जेकॾहिं पढ़ंदासीं सुठो त इन ई रस्ते खां अॻियां निकिरी सघूं था, ॿियो को असां रस्तो कोन्हे। अच्छा आदिल, वधीक पाण कंटिन्यू कयूं था पंहिंजी ॻाल्हियुनि जे सिलसिले खे, पर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम, तव्हांखे मां वेलकम चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। कॉल ड्रॉप थी चुकी आहे, सो यस उहे कुझु माण्हू ईअं बिना ब्रेक हलंदा वेंदा आहिनि, ॾाढो रोकण बि ॾुखियो हूंदो आहे। सो मूंखे ईअं लॻंदो आहे त कॾहिं कॾहिं न उस्ताद जॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदा आहिनि न, पोइ इंटरप्ट करणु एॾो ॾुखियो हूंदो आहे, सच पुछो। मां चवंदी आहियां त टीचर्स खे इंटरप्ट करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, एडवोकेट्स खे बि इंटरप्ट करणु ॾुखियो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं वरी इन तरह जा असां वटि कॉलर्स ईंदा आहिनि, शामिल थींदा आहिनि, उन्हनि खे बि इंटरप्ट करणु ॾुखियो हूंदो आहे। अच्छा आदिल, जॾहिं उन्हनि इलाइक़नि में वञो था, ॻोठनि में करणु कोई डिफरेंट कॉन्फ्रेंसिस या जेके बि प्रोग्राम्स अरेंज कयो था, त उतां खां केतिरी वरी एनर्जी खणी मोटंदा आहियो, उन्हनि माण्हुनि जो कीअं तव्हां सां सहकार हूंदो आहे, कीअं रिस्पॉन्स हूंदो आहे, कलेक्ट केतिरा माण्हू थींदा आहिनि, एक्सपेक्टेशन हूंदी आहे त एतिरा थींदा कलेक्ट ऐं ओतिरा ई थियनि या उनखां वधीक? असां जेतिरो सोचे वेंदा आहियूं, असां फर्स्ट टाइम शहदादपुर में लॉ कॉन्फ्रेंस कराई पे, उहो अहिड़ो शहर आहे हुते कॾहिं कंहिं लीगल यानी हिकिड़ो सेशन बि न कराया हूंदा को, अहिड़ो शहर आहे की हुते मेजोरिटी में वकील बि आहिनि, लेकिन इहा शइ न आहे थी। जॾहिं असां लॉ कॉन्फ्रेंस अनाउंस कई त हुननि त पहिरीं असां स्कूल कॉलेजिस में वियासीं, जेके कॉलेज इंटरमीडिएट लेवल जा आहिनि हुते वियासीं, हुन खां पोइ ॻोठनि में वियासीं। असां एक्सपेक्ट कयो की मे बी की कॉलेज वारा ॿार अचनि, ही न अचनि, छोकी असांजा वरी इहो आहे की जेके ॻोठनि वारा मशहूरु हूंदा आहिनि की सियासी जलसनि लाइ तयारु हूंदा आहिनि, बाक़ी लाइ त न आहिनि। असां ॾिसो हीउ जलसो त न आहे, लेकिन असां बैंक्वेट बुक कयो, हिकिड़ो शादी हाल बुक कयो हिन लॉ कॉन्फ्रेंस लाइ। असां हैदराबाद मां पंहिंजा जेके सीनियर्स हुआ उन्हनि खे घुरायोसीं ऐं कराची मां बि आया, त जंहिंमहिल माण्हू आया न असां पाण हैरान थी वियासीं। ऐं जहिड़े हिसाब सां उन्हनि ॿुधो पिए ऐं बाक़ाइदगी सां असां हिकिड़ो सेशन न रखियो, यानी की क्वेश्चन आंसरिंग वारो हिकिड़ो हूंदो आहे न की उहो असां तकरीर वारो प्रोग्राम रखूं की स्पीकर ईंदो पाण तकरीर कंदो अची वेही रहंदो, लेकिन हुननि मां जेके हुआ असांजे ॻोठनि जा ते हुननि चयो न यार असां हिननि खां सवाल बि करणु चाहींदासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त, माना ज़बरदस्त रिस्पॉन्स हिकिड़ो तव्हांखे सुठो थो मिले, हाईली एप्रिशिएट करणु चाहींदमि, सुठो कमु करियो पिया। ऐं तव्हांजो तमामु एक्टिविटीज़ हुननि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अॼु जे प्रोग्राम में तव्हांखे स्पेस ॾिनो आहे त चाहींदासीं त वधीक बि तव्हां एक्सप्लेन कयो, उन्हनि शयुनि खे अॻियां आणियो ऐं थोरो एक्सप्लेन तव्हां कंदव त यकीननि मां सम्झंदी आहियां त उहे शयूं न असांजे मेमोरी में हिकिड़ियूं अची वेंदियूं आहिनि, हाणे बाबा हिननि ते वधीक कमु करिणो आहे। सो हिन प्रोग्राम जो इन तरह बि फ़ाइदो ज़रूरु थींदो आहे जेके असां वटि पार्टिसिपेंट्स हूंदा आहिनि प्रोग्राम में। ऐं असां यकीननि तनवीर भाउ खां बि वधीक ॿुधंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी ऐं अचे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं सुबुह हुजे ऐं चांहि जो कप हथ में न हुजे ईअं मुमकिन न हूंदो आहे न। पाण सभु सिंधी जेके बि आहियूं चांहि खां पोइ असांजी मॉर्निंग सही सही स्टार्ट थींदी आहे। मथे में सूरज पोइ बि असांखे चांहि खपे, थकिजी पिया आहियूं पोइ बि असांखे चांहि खपे, घणो कमु कयो पोइ बि असांखे चांहि खपे, काॾे वञिणो आहे पोइ बि चांहि खपे। सो हीअ चांहि त पंहिंजो सॼे ॾींहं जो हिकिड़ो प्रोसेस आहे। प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में माशाल्लाह सां हली रहियो आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत सिलेक्शन बि आहे। तनवीर भाउ साम्हूं मौजूदु आहिनि ऐं जॾहिं बि हिननि खे ॿुधो आहे टू बी ऑनेस्ट ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं ॾाढो सुठो बि लॻंदो आहे तव्हांखे ॿुधंदे। ऐं अॼु सुबुह मेहराण जो अंगण बि सॼो आहे, तव्हां मौजूदु आहियो पंहिंजी टीम सां ऐं हारमोनियम एंड ढोलक गॾोगॾु ही जेके साथ आहे साज़नि जो इहो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। अदिल अव्हां वटि अचणु चाहींदमि। मां हूअं ख़बर अथव न्यू जॾहिं असांजो महिमान ईंदो आहे न त मां हुनखां पुछंदी आहियां त हुनजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे। सो तव्हां खां ओवरऑल पुछणु चाहींदसि त तव्हांजी स्कूलिंग ऐं कॉलेज कीअं रहियो ऐं तव्हां त ज़िक्र बि करे वियो न पंहिंजी ज़ुबानी तव्हांखे हिकु मेंटोर मिलिया, हुनखां पोइ तव्हां लॉ खे चूज़ कयो, पर हुनखां पहिरियां छा ख़्यालात हुया त छा करिणो आहे? जी मुंहिंजी स्कूलिंग आहे त अलहमदिल्ला इहा आहे की वालिदा साहब जो थोरो हथु टाइट हो असां ते इन करे बहितर तरीक़े सां पढ़िया असां पंहिंजे स्कूल में अलहमदिल्ला की मां पोज़ीशन होल्डर हूंदो हुउसि माशाल्लाह। ऐं देन हुनखां पोइ कॉलेज जॉइन कयोसीं ऐं कॉलेज वारा जेके 2 साल हुआ हो शायदि मां इहो सोचियो की हिन खां पोइ कुझु न करिणो, आर्मी जॉइन करणी आहे, ISSB जो टेस्ट ॾी ऐं सेकेंड लेफ्टिनेंट जॉइन पाकिस्तान आर्मी में कमीशन करे हलियो वञा। सही सही सही। पोइ कुझु अहिड़ा इंसिडेंट थिया जंहिंजी वजह खां आर्मी जी तरफ़ न वञी वियो, कोन वञी सघियासीं ऐं हुन खां पोइ वरी लॉ जी तरफ़ आयासीं जेको मेंटोर साहब असांखे गाइड कयईं चए हिन तरफ़ अचो। ऐं हिन तरफ़ अचण जो हिकिड़ो हीअ बि रीज़न आहे की अगरि प्रोफेशन पंहिंजी जॻह ते आहे, अर्निंग वारो जे पंहिंजी जॻह ते आहे, हर शइ पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन हिन फील्ड जी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे की हिन फील्ड वारनि में यूनिटी आहे। यूनिटी त आहे, यूनिटी अहिड़ी आहे की अगरि कंहिं हिकिड़े सां कहिड़ी बि तरह सां इशू आहे त वकील सभु उन सां गॾु आहिनि, ईअं आहे। ईअं ज़रूरु आहे, पर मां ऐड ज़रूरु करणु चाहींदमि त वरी पोइ इंसाफ़ बि उन तरह मिलणु खपे, इंसाफ़ बि उन तरह मिलणु खपे। इन खां वधीक एहतजाज छा हूंदो त सभु वकील गॾिजी वञनि, सिर्फ़ु सिंध न पर पूरो पाकिस्तान गॾिजी वञे ऐं उनखां पोइ जेको आहे सो जहिड़े तरह जा रिज़ल्ट्स अचनि था त वरी अंदरूनी मामला अव्हांखे बि ख़बर आहिनि, ख़ैर उनखे डिस्कस था कोन कयूं, पॉलिटिकल प्रोग्राम कोन आहे, न ई बणाइणु चाहींदमि। बट यस मां इहो ज़रूरु चवंदसि त अदिल जॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदव ऐं वधीक छा सोचियो आहे त फॉरेन वञिणो आहे, फर्दर स्टडी जे लाइ वापसि अचिणो आहे, पंहिंजो कंट्री खे सर्व करिणो आहे, कुझु प्लानिंग्स? न LLB कंप्लीट थिए त फस्ट ऑफ ऑल मूंखे शादी करणी आहे। ओके। LLB कंप्लीट थी वञे पोइ इहो आहे की हिकिड़ो मुंहिंजो टीचर आहे पंहिंजो उनजी फार्म खे जॉइन करिणो आहे, सर ज़ैन सहतो साहब, लीगल हाउस नाज़ फार्म आहे सर जी, ऐं वन ऑफ द कॉम्पिटेंट एडवोकेट ऑफ हैदराबाद। त मुंहिंजो टीचर बि आहे त उनखे जॉइन करिणो आहे। उनखां पोइ तक़रीबन 2 साल हिते पंहिंजो प्रैक्टिस करी त जुडिशरी जी अटैम्प्ट ॾियणी आहे। ओके। जुडिशरी में कुझु अर्सो सर्व करे पोइ ॿाहिरि वञिणो आहे मास्टर्स लाइ। सही सही। इहो हिकिड़ी प्लानिंग आहे। पर जेका तव्हां पहिरीं प्लानिंग ॿुधाई आहे न उनखां पोइ ॿियूं प्लानिंग्स जेको आहे न उहे साइड ते ई थी वेंदियूं आहिनि। वेल होपफुली त अलाह साईं तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबु करे ऐं सुठा मक़सद जंहिंजा बि आहिनि रब साईं उन्हनि खे पंहिंजी मंज़िलूं नसीब फरमाए। अच्छा जी, तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं ऐं मां ॿुधणु चाहींदमि तव्हांजी सिलेक्शन छा आहे, छा ॿुधाईंदव वधीक? जी ज़बरदस्त। हा डाउट पैदा थी विया। हा अप्रैल फूल। हा पहिरियों उहो डे ऐं वरी पोइ लाइफ जेको आहे न ख़ैर अलाह साईं बहितर कंदो। हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली, हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में वई हली।
दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि घुरूं त मन दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि घुरूं त मन हिकु जनम फ़ैसिले ऐं ॿियो विछड़ण जे लाइ खपे हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो को ठोस सबबु कंहिंखे भुलाइण जे लाइ खपे हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ हिकु मौत ॿिनि हिसनि खे अलॻि थियण जे लाइ खपे हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभारुनि में वई हली कमाल ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॾाढी ज़बरदस्त शाइरी ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां बि निभायो ऐं शाइरी त ख़ैर कमाल जी हुई अच्छा अदील अव्हां खां बि पुछणु चाहींदमि त म्यूज़िक खे केतिरो टाइम ॾींदा आहियो या तमामु घणो मसरूफ़ हूंदा आहियो कम 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 इहो आहे की सॉरी हिन म्यूज़िक वारी साइड ॾाढो घटि अच्छा यानी की तव्हां ईअं नोट बि कयो हूंदो यू आर नॉट एंजॉइंग दैट मां मच इन एक्टिविटीज़ में इहो आहे की असांजी फील्ड अहिड़ी आहे ऐं हुनखे अलावा मां पंहिंजे स्टडी फेज़ में त बिज़ी हूंदो आहियां की टाइम न मिलंदो सही 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 पर ख़ैर म्यूज़िक खे थोरो टाइम ॾींदा कयो म्यूज़िक खां वधीक कहिड़ी थेरेपी हूंदी म्यूज़िक खां वधीक ॿियो छा हूंदो ऐं हूअं बि पाण ॾिसंदा आहियूं न त मतिलबु असांखे चयो वेंदो आहे हीअ ॾाढियूं मशहूरु लाइन्स आहिनि त असांखे न कंट्रोल करणु सेखारियो वेंदो आहे हर शइ खे कंट्रोल कयो नो 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 पाण शुरू खां ॿुधंदा आहियूं त जॾहिं म्यूज़िक हलंदो आहे न तव्हां नोट कंदव त पेर जेको आहे न हर माण्हू जा रिदम में हूंदा आहिनि पोइ खणी हू प्रिटेंड कंदो हुजे त मतिलबु मूंखे कोन थो वणे आई एम नॉट इंजॉइंग पर हुनजा पेर उनजी पंहिंजी गवाही ॾेई रहिया हूंदा आहिनि त हीउ माण्हू जेको आहे न म्यूज़िक में किथे न किथे इन्वॉल्व ज़रूरु आहे सो यस असां अॻियां वधूं था ऐं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त माना घणो वक़्तु राग खे ॾींदा आहियो कमकार फैमिली खे कीअं टाइम ॾींदा आहियो थोरो ॿुधाइजो या घर में शिकायत हूंदी आहे त टाइम नथा ॾियो अच्छा माफ़ु कजो मां आंसर ज़रूरु वठंदमि पर पहिरियां लाइव कॉलर हुननि खे शामिलु कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां था ॻाल्हायो जी मुंहिंजो आवाज़ु अचे पियो अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम अस्सलाम मां पंहिंजो नालो ॿुधाइजो अदी सुठा को हाल अर्ज़ कयां जी हा भलीकार चऊं था प्रोग्राम में गाए पियो हुनजी म्यूज़िक तमामु घटि आहे म्यूज़िक घटि आहे कॉल ड्रॉप थी चुकी आहे सो यस प्रोग्राम खे अॻियां वधायूं था जेकॾहिं कोई बि प्रॉब्लम आहे त मे बी आई डोंट नो थी सघे थो यस तव्हां खां कुझु ॿुधंदासीं ॿ लाइन्स झूंगारियो जेके तमामु घणियूं पसंदि हुजनि तमामु घणियूं ख़ूबसूरत लॻनि पर पहिरियां तव्हां आंसर ॾिजो त घर में शिकायत हूंदी आहे या कुझु इन तरह घर में शिकायत हूंदी आहे जी जी
टाइम ॾींदा आहियूं कोशिशि करे इलाही, पर जेको असां ॿाहिरि टाइम स्पेंड कंदा आहियूं उहो सॼो घर वारनि लाइ हूंदो आहे असांजो। अच्छा छो त मर्द जो जेको वजूद आहे उहो सभ खां पहिरीं जो पंहिंजो घर आहे। ॿाहिरि त आहे पंहिंजो कम्यूनिटी हिसाब सां हर पासे सोशल एक्टिविटीज़ आहिनि पंहिंजियूं, पर जेको ॿाहिरि बि कमु कंदा आहियूं सॼो घर जे लाइ हूंदो सही पिया आहे, चओ ध्यानु घर ॾे हूंदो आहे, वाकई भले किथे बि हुजूं असां। मर्द जी चवंदा आहिनि न त ज़िंदगी जेको कुझु करे रहियो हूंदो आहे, जेतिरा जतन करे रहियो हूंदो आहे, कंहिंजे लाइ कंदो आहे, पंहिंजे घर जे लाइ कंदो आहे, पंहिंजे घर खे सेव करण लाइ, पंहिंजे बच्चनि लाइ, पंहिंजे अंगनि जे लाइ, पंहिंजे नंगनि जे लाइ उहो वेड़ी रहियो हूंदो आहे। ॿ लाइन्स जेकॾहिं तव्हां झुंगारियो को अहिड़ो सॉन्ग जेको तमामु घणो वणंदो हुजे। सॉन्ग त इलाही सारा वणंदा आहिनि, पर मुंहिंजो भाउ वेठो आहे नरेश कुमार, जी जी उन मूंखे ब्रेक में हिकिड़ी नंढड़ी फरमाइश कई, उहो 2 टे लाइनूं झुंगारियूं था रिदम सां गॾिजी। ओके ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। वो भी चाह दई थोरो वेसाह दई, वो फिरी की वई का खबर ही न पई। ये हसी जिंदगी। गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, हो गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकिलाए मूंखां रूह दे अलविदा वई चई, का खबर ही न पई। ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी। सूरत खूबसूरत, कमाल कमाल, बेहद खूबसूरत। अच्छा जी, वधूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, काॾे न वञिजो, अमां ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी, अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अॼु उन इंसान जी आउं ॻाल्हि कंदसि जंहिंखे नंढे हूंदे खां ॾिठो आहे, ॿुधो आहे, ऐं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो आवाज़ में मिठास मौजूदु आहे। जॾहिं बि उन्हनि खे ॿुधंदा आहियूं त यकीनन असां जेको आहे न थोरो पंहिंजे कमनि कारनि में साइड वेठी ज़रूरु जेको आहे सो ध्यानु सां ॿुधंदा आहियूं त छा आहे, कहिड़ो गीत आहे। ऐं आउं जेको आहे सो ॻाल्हि करे रही आहियां नजफ़ अली जी। नजफ़ भाउ खे पहिरीं मां भलीकार चवणु चाहींदमि पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो नजफ़ भाउ, ठीकु आहियो? वालेकुम सलाम, वॾी महिरबानी, स्पेशली लख थोरा सॼे सथ जा, अल्लाह जा करम, अल्लाह जा एहसान, शुक्र माशाल्लाह जी माशाल्लाह। ऐं अव्हां यकीनन पंहिंजी महिनत सां, पंहिंजे उन जज़्बे सां हिन फील्ड में तव्हां पंहिंजो नालो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में ज़रूरु ठाहियो आहे, पंहिंजो नालो अव्हां जोड़ियो आहे। ऐं अव्हांखे मां यकीनन चई सघां थी त सभु जेको आहे सो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हांखे ॼाणनि था, सुञाणनि था। अव्हांजी उहा पहचान ज़रूरु आहे। अव्हांखे जनमॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि मेहरान टेलीविज़न जे पूरे सतह तरफ़ खां, स्पेशली मुंहिंजी टीम जे तरफ़ खां अव्हांखे मुबारकूं क़बूल पवनि। वॾी महिरबानी, लख लाइक़, लख थोरा स्पेशली अॼु ताईरा तव्हांजा लख कुर्ब, ऐं स्पेशली भाउ ख़ालिद जा वॾी मोहबतूं आहिनि, ऐं स्पेशली वॾी महिरबानी वरी फेसबुक जी बि आहे जेको यादि ॾियारे थो त तव्हांजी बर्थडे आहे तव्हांजी। जी 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 बिल्कुलु, इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु ठीकु चई आहे। फेसबुक जेको आहे न टाइमली यादि ॾियारे छॾींदो आहे त असांखे कंहिं कंहिंखे यादि करिणो आहे। अच्छा, अव्हां कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो ऐं उहो टाइम कीअं हुयो, हीउ टाइम कीअं पिया सम्झो जॾहिं त असांजा तमामु सोशल अकाउंट्स हर कंहिंजा पंहिंजा आहिनि, हर को आराम सां ॾिसो न अॻियां अची थो वञे, पंहिंजो नालो जोड़े थो अचे, पोइ भले शॉर्ट टाइम जे लाइ हुजे पर नालो ज़रूरु पंहिंजो काउंट कराए थो।
बिल्कुलु बिल्कुलु जेके प्लेटफॉर्म पहिरियां हुया हीअ त तमामु घणी आसानी थी वई आहे त माण्हू वटि हाणे पंहिंजो प्लेटफॉर्म आहे यकीन करो त आउं हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे चवंदो आहियां त हाणे त हर कंहिंखे पंहिंजो चैनल आहे जी बिल्कुलु ईअं सम्झो था कंहिंखे पंहिंजो चैनल आहे तव्हां पंहिंजा जेके बि तव्हांजे जेके फीलिंग आहे तव्हां मतिलबु बयानु करे सघो था सो जेको पहिरियां जेको शुरूआती टाइम हुयो उनमें डेफिनेटली हिकिड़ी महिनत थिए पई ऐं उन सां गॾोगॾु जेके चैनल हुया उनमें उहो गॾु कमु करणु थोरी थोरी ॻाल्हियुनि खे हाणे त अञा तमामु घणी आसानी थी वई आहे एज़ कम्पेयर पहिरियां खां सही पिया चओ बिल्कुलु सही पिया चओ अच्छा तव्हां पंहिंजे कम मां केतिरो सेटिस्फाई आहियो हिकिड़ी इंसान खे सेटिस्फेक्शन हूंदी आहे न त बाबा मूं हेतिरो कमु कयो आहे ऐं मूं पंहिंजे तरफ़ खां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हिन कम खे करण जी कोशिशि कई आहे सो तव्हां ॿुधायो अव्हां केतिरा सेटिस्फाई आहियो अच्छा माज़रत सां तव्हांजी आवाज़ थोरी इंटरप्ट थिए पई आई थिंक कॉल जी थोरो को आई थिंक विच में कुझु साउंड वग़ैरह हा थोरो प्रॉब्लम ज़रूरु थींदो हूंदो पर आई होप सो त तव्हांजी आवाज़ु सही ईंदो मां पुछणु चाहियां पई त कम मां ॾिसो सेटिस्फेक्शन हिकिड़ी इंसान खे हूंदी आहे त बाबा मूं जेतिरो कमु कयो आहे पंहिंजे तरफ़ खां मूं ख़ूबसूरत अंदाज़ में कम खे करण जी कोशिशि ज़रूरु कई आहे सो अव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं त तव्हां केतिरा सेटिस्फाई आहियो पंहिंजे कम मां अच्छा सच थो ॿुधायां आउं हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट रखंदो आहियां त जेकॾहिं इंसान इहो अगरि सेटिस्फाई थी वियो त मां चवां थो त उहो इंसान हुते ख़तमु आहे तव्हांखे डेली एक्सपेरिमेंट करणा पवनि था नवां नवां तव्हांखे तजुर्बात करणा पवनि था ऐं हुन ते कमु करण बि घुरिजे एज़ अ आर्टिस्ट जे हिसाब सां बाक़ी इहो आर्टिस्ट जंहिं ॾींहुं चए त बसि मां हिन मां हाणे मुतमिन थी वियो आहियां त जंहिं ॾींहुं उहो मुतमिन थी वियो उन ॾींहुं हुनजो वाइंड अप आहे यस बिल्कुलु बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो ॿियो हिन फील्ड अव्हां खे छा ॾिनो आहे इहो थोरो ॿुधाइजो असांखे सॉरी आवाज़ जो थोरो उहो थिए पियो इंटरप्ट मूंखे थिए पियो नजफ़ भाई कुझु ॿुधाए वठो असांखे तव्हां कुझु जेकॾहिं झुंगारियो लास्ट में त ॾाढो सुठो रहंदो अच्छा एक्चुअली आउं बि हींअर पंहिंजे स्टूडियो में वेठो हुयुसि अयाज़ गुल साहब जा ॾाढा हिकिड़ा मिठा बोल आहिनि उहो अव्हांजी नज़र कयां थो जी जी प्लीज़ वक्त कया वीराना मानूं वक्त कया वीराना मानूं कहीं जाके दीवाना मानूं तुम जाके दीवाना तोखे अर्पिण आया तोखे अर्पिण आया तोखे अर्पिण आया लुढ़क खणी नज़राना मानूं लुढ़क खणी बिछड़ी बींदा जे विछड़ जा बिछड़ी बींदा जे विछड़ जा गोलिन रोज़ बहाना मानूं गोलिन रोज़ बहाना मानूं तू जाके दीवाना हो ला 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 केड़ा जग सां लेखा करना यार सां मस्ताना मानूं यार असां तूं जाके ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो अव्हां असां सां कनेक्टेड रहिया अॼु अव्हां जो ॾींहुं आहे अलाह साईं तव्हांखे खोड़ सारियूं तरक़ियूं ॾिए कामयाबियूं ऐं स्पेशली मिरान टीवी जे सॼे 60 जा लख अथव जंहिं मूंखे यादि कयो थैंक यू सो मच अच्छा जी असां अॻियां वधूं था अदील असां सां गॾु मौजूदु आहे सो अदील अव्हां जो इंडस ला कॉलेज जो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे पर्सनली तव्हां उनखे कीअं ॾिठो आहे मां चाहींदसि थोरो तव्हां एक्सप्लेन करियो जी इंडस कॉलेज ऑफ लॉ अगर ॾिठो वञे कि हिन टाइम हैदराबाद न सिर्फ़ु ऑल ओवर पाकिस्तान में बहितरीनु इंस्टीट्यूट आहे हुनजो रीज़न इहा आहे कि जेके असां फैकल्टी में टीचर्स हूंदा आहिनि वेल एक्सपीरियंस आहिनि ऐं बहितरीनु आहिनि
ऐं अगरि यानी कि एकेडमिक साइड ॾिठो वञे इंडस कॉलेज ऑफ लॉ खे त हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे हैदराबाद में हैदराबाद वारनि लाइ। ऐं असां जेको बि अॼु आहियूं ऐं जेको बि अॼु हलूं पिया ते उहो सॼु जेका नॉलेज आहे अबाउट द लॉ, अबाउट द लीगल एजुकेशन, सॼी असांजे मेंटोर्स ऐं टीचर्स ऐं असांखे इंडस कॉलेज ऑफ लॉ प्रोवाइड कया, उन्हनि पढ़ायो, उन्हनि जी बदौलत आहे। सही। छा एक्सपेक्टेशन्स हुयूं जॾहिं तव्हां कॉलेज में सिलेक्ट थिया त कॉलेज कीअं हूंदो? तमामु एक्सपेक्टेशन्स उहे पूरियूं थियूं तव्हां जूं? जी, मां बाय हिकिड़ी ॻाल्हि चयो की मां बाय चांस बाय मिस्टेक एडमिशन वरितो। ईअं की जॾहिं मां पंहिंजी लेट क्लियर की त तॾहिं मूंखे कॉलेजिस जी ख़बर कोन हुई त मां ईअं ई हैदराबाद आयो हुउसि कॉलेज लाइ त मूंखे इंडस कॉलेज ऑफ लॉ जो बोर्ड नज़र आयो परे खां, मुंहिंजो हीअ बि लॉ कॉलेज आहे हिते। जॾहिं मां एडमिशन वरितो, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो सीनियर, त मां हुन खां पुछियो सर मां हिते एडमिशन वरितो आहे, त हुन मूंखे वॾो एप्रिशिएट कयो, यार जे ख़ुशनसीब इन कॉलेज में एडमिशन वरितो अथई, तोखे ख़बर न आहे अॻियां वञी रियलाइज़ थींदो की केतिरो बहितरीनु इदारो आहे। ऐं अॼु उहो रियलाइज़ बि थींदो आहे ऐं फ़ख्र बि थींदो आहे की बहितरीनु इदारे में असां पढ़ूं पिया। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मतिलबु उहा मिस्टेक एक्चुअली दैट वॉज़ नॉट अ मिस्टेक, है न, ईअं पाण चई सघूं था। सो उहो कोइंसिडेंट ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो रहियो। होपफुली अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, अलाह साईं तव्हांखे तमामु मक़सदनि में कामयाबियूं ॾिए। थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तमामु शयूं जेके बि तव्हां डिस्कस कयूं आहिनि मां सम्झां थी त तव्हांजे लाइ बि ॾाढियूं वैल्यूएबल रहंदियूं ऐं हीउ ॾाढो सुठो मेमोरेबल प्रोग्राम अव्हांजे लाइ बि रहियो हूंदो। लास्ट में मां मैसेज वठंदमि, अदील छा मैसेज आहे तव्हांजो तमामु व्यूअर्स जे लाइ या तव्हांजा तमामु साथी लॉ जा जेके स्टूडेंट्स आहिनि, छा मैसेज ॾींदव इन शॉर्ट? मैसेज हिकिड़ो सिर्फ़ु मुंहिंजे जेके ही फील्ड जा आहिनि हुननि लाइ आहे की जेके असांजे फील्ड में लेट क्लियर करे अची एडवोकेट लॻाराए छॾंदा आहिनि न, ऐं ईंदे ई कोर्स ॾे भॼी वेंदा आहिनि, जेको फर्स्ट ईयर हूंदो आहे तो पंहिंजे पाण सां वॾो ग़लति था कनि। ग़लति इन हिसाब सां कनि, फर्स्ट ईयर हिकिड़ो अहिड़ो ईयर हूंदो आहे जंहिंमें तव्हांखे ग्रामर सेखारी वेंदी आहे, कंहिं बि फील्ड जी ग्रामर जे हिसाब सां तव्हांखे पढ़ायो वेंदो आहे। ऐं फर्स्ट ईयर में हू सिर्फ़ु ब्लैक कोट ऐं टिकटॉक जे चकर में पंहिंजो कैरियर ख़राबु करे वेंदा आहिनि, पोइ सेकेंड ईयर थर्ड ईयर में अची परेशान थींदा आहिनि। मुंहिंजो मैसेज हुननि लाइ जेके हींअर ईंदा एडमिशन वठंदा की पंहिंजो फर्स्ट ईयर ख़राबु न कजो, बाक़िनि जीअं ख़राबु कयो आहे। जी, ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज तमामु स्टूडेंट्स जे लाइ, लॉ सां जेके रिलेटेड स्टूडेंट्स आहिनि। सुबुह मेहरान जे लाइ मां कॉमेंट्स वठंदी आहियां, तव्हांजा छा कॉमेंट्स हूंदा? सुबुह मेहरान मुंहिंजा ई कमेंट्स आहिनि की हिननि जो पहिरीं त शुक्रिया ऐं थैंक यू की हिननि इनवाइट कयो ऐं मां तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां। ऐं काफ़ी मां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि तव्हां जिन खे एप्रिशिएट कंदा हो, सोशल एक्टिविस्ट हुजनि, लॉयर्स हुजनि, कंहिं बि इदारे जेके फील्ड में बहितर कमु करे रहिया आहिनि, तव्हां उन्हनि खे एप्रिशिएट कयो पिया। इन हिसाब सां बहितरीनु कमु करे रहियो आहे इदारो तव्हांजो, ऐं असां थोरा हितां आहियूं तव्हांजे इदारे जा। थैंक यू सो मच। ऐं असां अॻियां वधंदासीं। जी तनवीर भाई, ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम त रहियो आहे, लास्ट में बि कुझु ज़रूरु मां ॿुधंदसि, पर अव्हांजो लास्ट में मैसेज छा हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? मैसेज त मां नंढो इंसानु आहे, छा ॾींदुसि दुनिया खे। बाक़ी इहो ई वॾो माण्हू पवंदो आहे न इंसान जो, हक़ीक़त में सुबुह मेहरान जो मंच आहे ऐं सुबुह मेहरान बल्कि मेहरान टीवी जो वॾो हिकिड़ो क्रेडिट रहियो आहे तालीम जे हवाले सां। जीअं जी शुरूआत में आई, उनखां पोइ जेको ओनर आहे असांजे गुलाम नबी मोराई साहब, हुननि कंटिन्यू पे वीक मल्हाया जेके तालीम जे हवाले सां। इहो रुझान जेकॾहिं अॻिते हले थो या बहितरु आहे, ॾाढो बहितरु लॻंदो असांखे। बाक़ी सभु मुस्कुराईंदा रहो, सभिनि लाइ दुआऊं, नेक तमन्ना तव्हां लाइ, सभिनि लाइ। थैंक यू जी, थैंक यू सो मच। ऐं सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स वठंदा आहियूं, स्पेसिफिकली हिन प्रोग्राम जे लाइ छा कॉमेंट्स हूंदा? कोई हिकिड़ो कॉमेंट तव्हांजो? हीउ प्रोग्राम ॾाढो बहितरीनु आहे, ख़ासि करे मां तव्हां सां फेसबुक ते कनेक्ट आहियां, मां मुर्तज़ा साहब बि आहियां, ख़ालिद साहब बि आहियां, मां ॾिसंदो रहंदो आहियां, ॾाढो मूंखे वणंदो आहे। ऐं दिल्ली मुंहिंजी ख़्वाहिश हुई, मुंहिंजो हीउ फस्ट प्रोग्राम आहे हिन पूरी लाइफ में मेहरान जे मंच ते। जी हा, जी हा, ॾाढो बहितरु लॻो मूंखे, नालो ई एतिरो ख़ूबसूरत आहे सुबुह मेहरान, तव्हांजी छा तारीफ़ कजे। थैंक यू सो मच, तव्हांजी प्रेज़ेंस असांजे प्रोग्राम जे लाइ वैल्यूएबल रही ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में ही प्रोग्राम असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो। ॿिन्हिनि महिमाननि जे आऊं शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो हिन तरफ़ बि ॿिन्हिनि महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं यकीनन कोशिशि पूरी इंटायर टीम जी हूंदी आहे त प्रोग्राम हिकिड़ो सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं पहुची सघे। वक़्त जूं घड़ियूं मूंखे बिल्कुलु बि इजाज़त कोन पियूं ॾियनि, मां तव्हां खां इजाज़त वठंदमि, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदव यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में ख़ूबसूरत तोहफ़ो अव्हां जे लाइ छॾींदा वेंदासीं। जी छा हूंदो उहो तोहफ़ो, छा सिलेक्शन आहे? आशिक़ निज़ामाणी जो ख़ूबसूरत गज़ल ॻायल आहे, मूंखे वणंदो आहे, दिली तौर ते उहो पेश कयूं था। ज़बरदस्त, आशिक़ निज़ामाणी, छा ॻाल्हि कजे।
दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे। घावनी दड़ घणा मिली था वञनि, घावनी दड़ घणा मिली था वञनि, घावनी दड़ घणा मिली था वञनि, पर कोई हौसलो न ॾींदो आहे, पर कोई हौसलो न ॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे। प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, प्यार खे तूं मज़ाक थो समझी, पाण पाण सूलीअ ते को टंगींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे, दर्द दिल जो वधी जो वेंदो आहे। छो परेशान थी वयो आहीं, छो परेशान थी वयो आहीं, छो परेशान थी वयो आहीं, ज़िंदगीअ में इएं बि थींदो आहे, ज़िंदगीअ में इएं बि थींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे, दर्द दिल जो
वधी जो वींदो आहे, दर्द दिल जो वधी जो वींदो